ख़बर शामिल कयूं था। ओलह कराची खां नज़ीर हुसैन वधियो जी रिपोर्ट मुताबिक़ कराची जे क़दीम सिंधी वसंदी बाबू पातणी ॻोठ में क़ाइम गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खे अपग्रेड थियण ते बाअसर लैंड माफ़िया पारां धमकियूं भत्तो न ॾियण जी सूरत में मौतमार धमकियूं ॾींदड़ सरवर मंगसी जे ख़िलाफ़ बाबू पातणी ॻोठ जे रहवासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त अदा तव्हां पाण ॾिठो साफ़ी दोस्तनि त माशाल्लाह ॿारनि जी तादाद स्कूल तक़रीबन असांजे ॻोठ में 300 खां 400 घर आहिनि ऐं ओड़ो पाड़ो जेको आहे तक़रीबन 10 खां 12 ॻोठ आहिनि। ही UC 13 जो आख़िरी माना मंगोपीर टाउन जो असांजो ॻोठ आहे, बिल्कुलु एंड लॻे थो डिस्ट्रिक्ट वेस्ट जो। त इन ई में पूरी तक़रीबन असांजे हिन इलाइक़े में इहो हिकिड़ो ई स्कूल हो प्राइमरी जंहिंखे हींअर अलहमदुल्ला अपग्रेडेशन थी आहे ऐं प्राइमरीअ खां मिडल ताईं मंज़ूर थियो आहे। ऐं हाणे इन ई में कुझु मफ़ाद परस्त माण्हू, कुझु भताखोर माण्हुनि पहिरीं त असां सां राब्तो मूंसां करण जी कोशिशि कई त मूंखे पैसा असांखे ॾियो त पोइ तव्हां वञी कमु करायो। जंहिं ते मूं जॾहिं जवाबु ॾिनो त पोइ मूंखे वरी इहा धमकी ॾिनऊं त तूं करे ॾेखार त पोइ असीं तोखे ॾिसंदासीं। हिकिड़ो हिते पासे में ई असांजे ॻोठ आहे हेबत ख़ासकेली, उन में 2-3 साल थिया आहिनि। हिकिड़ो सरवर मक्सी नाले हमरा अची वेठो आहे, जंहिं 2-3 प्लाट वठी हाणे वेहण खां पोइ उन जो धंधो ई इहो आहे त मक़ामी माण्हुनि खे तंग करणु ऐं जेके बि कम हलनि था उन्हनि खे डिस्टर्ब करणु, जंहिंजे करे हिन ते 2 FIR ऑलरेडी कटिजी चुकियूं आहिनि, इन ई भत्ते जूं ऐं लैंड ग्रेबिंग जूं। त असांजी गवर्नमेंट खां इहा ई अपील आहे त हिन मां ज़ालिम मां असांजी जान छॾाई वञे ऐं असांजो जेन्युइन तव्हां पाण विज़िट कयो ऐं ॾिसो त केॾो वॾो ॻोठ आहे। बाबू पातणी 1914 खां वठी क़ाइमु ॻोठ आहे, अंग्रेज़नि खां बि असीं अॻु जा वेठल आहियूं। हाणे असांखे जे प्राइमरीअ मां मिडल मिलियो आहे त इन्हनि माण्हुनि खे कहिड़ी तकलीफ़ आहे। तो असां अपील कयूं था त इन्हनि भताखोर ऐं बदमाश माण्हुनि मां असांजी जान छॾाई वञे। इन एरिया में पूरे में असांजो जेको बाबू पाताणी ॻोठ आहे, इन में तक़रीबन 400 खां 500 घर आहिनि। डिस्ट्रिक्ट वेस्ट जो आख़िरी हद आहे, जंहिंमें सिर्फ़ु प्राइमरी स्कूल पहिरीं तव्हां ॾिठो आहे, ही प्राइमरी स्कूल आहे, अपग्रेड थी हाणे मिडल स्कूल थी वई आहे। हाणे सरवर मक्सी जेको आहे झल मक्सी खां आयल माण्हू हिकिड़ो 2-टे प्लाट वठी जिते रहाइश करे थो, ऐं ही ॻोठ 1914-15 खां वठी आबाद आहिनि। हिते माण्हू जो 1914 खां आबाद आहिनि। त गवर्नमेंट हिननि खे प्राइमरी स्कूल खां बाद अपग्रेड करे हायर सेकेंडरी स्कूल ॾिनो आहे। हाणे सरवर मक्सी जेको इंतिहाई लैंड ग्रेबर माण्हू आहे, ऐं उहो ब्लैकमेलिंग करे गवर्नमेंट खे दरख़्वास्तूं ॾेई ऐं माण्हुनि खे धमकाए करे त माना हीउ स्कूल या त शिफ्ट कयो या स्कूल बंदि करायो। त असांजो गवर्नमेंट ऑफ सिंध खां इहो मुतालबो आहे, पहिरीं बि इंशाल्लाह गवर्नमेंट असां सां हेल्प कई आहे, हींअर बि असांजो इहो मुतालबो आहे त इन माण्हू खां असांजी जान छॾाई वञे। ॿी ॻाल्हि त तव्हां पाण विज़िट कयो आहे त केतिरा माशाल्लाह ॿार इन स्कूल में पढ़नि था। हाणे असांजे हींअर फ़िलहालु जेके ॻोठ में 5 क्लास पास करण वारा ॿार बि जेके आहिनि, तक़रीबन 150 खां 200 ॿार जेके अहिड़ा आहिनि जेके हाई स्कूल में अॻिते नथा वञी सघनि, छो त हिते को हाई स्कूल या मिडल स्कूल न आहे। उन जे करे असां पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल जे करे गवर्नमेंट खे अपील था कयूं त अहिड़नि माण्हुनि खे, अहिड़नि शरपसंद माण्हुनि खां असांजी जान छॾाए वञे, जीअं त असांजा ॿारनि जो मुस्तक़बिल सुधरी वञे। जी, मोहम्मद उस्मान गबोल, मां हिते जे ॿारनि खे पढ़ायां थो, PhD टीचर आहियां ऐं तक़रीबन मूंखे हिते 10-12 साल थिया आहिनि ऐं माशाल्लाह ॿार तमामु शौक़ सां अचनि था ऐं ॻोठ वारा बि तमामु माना कोऑपरेटिव कनि था। असांजो स्कूल अपग्रेड थियो आहे, हाणे बि बिल्डिंग असांजी ठहे पई, तो कुझु ॿार जेके आयल धुरियूं आहिनि उनजी मुखालिफ़त कनि था। तो असां उन्हनि धुरियुनि खे बि चऊं था, बाबा तव्हां मुखालिफ़त न कयो, तव्हांजो पंहिंजो फ़ाइदो आहे, तव्हांजा पंहिंजा ॿार हिते पढ़ंदा। ऐं गवर्नमेंट खां भई असांजो मुतालिबो आहे त असांजे स्कूल जो कमु जल्द खां जल्द मुकमल कयो वञे, जीअं असांजा ॿार हिते पढ़नि। हिते मूं वटि तक़रीबन 30-35 माना ॿार 5 पास करे हाणे उहे वेठा आहिनि घरनि में। उहा अब्दुर्रहमान कबूल ॻोठ हितां इलाही परे आहे, छाकाणि त न्याणियूं आहिनि, उहे उते सुवारीअ जो मसइलो आहे ऐं ॿिया काफ़ी मसइला आहिनि, उते वञी नथा सघनि। तो महिरबानी करे उहा असांजो स्कूल जेको आहे, यानी इहा बिल्डिंग असांजी जल्द सां जल्द
तयारु कई वञे। मुंहिंजी अपील आहे त सरवर मक्सी जे नाले सां असां लैंड ग्रेबर आहे असांजे ॻोठ मथां हमला कराए रहियो आहे ऐं असांजे ॻोठ जी स्कूल प्राइमरी स्कूल खां हाई स्कूल थियो आहे इन जे ख़िलाफ़ु माना DC IG सिंध हर जॻह ते मुखालिफ़ूं दरख़्वास्तूं ॾेई रहियो आहे ऐं बराए करम असांजे सिंध गवर्नमेंट खे अपील आहे त असांजो स्कूल जल्द सां जल्द तयारु कयो वञे छो त असांजा नंढा ॿार ऐं असांजी भेनरूं ऐं असांजूं भेणूं ऐं असांजी निंगरियूं तमामु 5 क्लास पढ़ी घरनि में